नाज़रीन, मीरपुर माथेलो में अब्दुल बारी खान पैदा PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। मीरपुर माथेलो में अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। मां मुनज़िम दांधली करे मूंखे हाराए वियो आहे। आरो मुखालिफ़ उम्मीदवार खे 15,000 बैलेट पेपर जारी कया। मीरपुर माथेलो में अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। ख़बरुनि सां शेयर कंदासीं। मीरपुर माथेलो खां अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। अब्दुल बारी पिताफ़ी जो चवणु आहे त मुनज़िम दांधली करे मूंखे हाराए वियो आहे। आरो मुखालिफ़ उम्मीदवार खे 15,000 बैलेट पेपर जारी कया हुआ। मीरपुर माथेलो में अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। जॾहिं त अब्दुल बारी जो चवणु आहे त मुनज़िम दांधली करे मूंखे हाराए वियो आहे। आरो मुखालिफ़ उम्मीदवार खे 15,000 बैलेट पेपर जारी कया। मीरपुर माथेलो में अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे जारी करे छॾियो आहे। ख़बर सां शेयर कंदासीं। नाज़रीन, अब्दुल बारी पिताफ़ी जो चवणु आहे त मुनज़िम दांधली करे मूंखे हाराए वियो आहे। आरो मुखालिफ़ उम्मीदवार खे 15,000 बैलेट पेपर जारी कया। मीरपुर माथेलो में अब्दुल बारी पिताफ़ी PS 19 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। इन वटि लाइन ते मौजूदु आहे मीरपुर माथेलो मां लतीफ़ बसीर। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॻूणो सूबाई वज़ीर जेको सूबाई PS 19 ते पीपल्स पार्टी तरफ़ां जेको नामज़द कयो वियो हो उहो जेको हाराए वियो। उनखां पोइ अॼु उन प्रेस कॉन्फ्रेंस करे उन्हनि जेको इल्ज़ाम हयो आहे त मां जेके खटियल उम्मीदवार आहे मां उन जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। इहे चयो आहे त सरासर धांधली थी आहे ऐं उन में इल्ज़ाम लॻायो आहे त मशीनरी मथां इंतज़ामिया मथां उन्हनि जेको हथ सां जेको आहे धांधली कराई आहे। उन सां गॾोगॾु अॼु उन पिताफ़ी हाउस ते हज़ारे माण्हुनि जे मजमूए में उन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इन्हनि नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। उन मामले ते मां अदालत बि वेंदुसि, इलेक्शन कमीशन में बि जेको आहे दरख़्वास्त ॾींदुसि इन्हनि नतीजनि खे उन जेको आहे चैलेंज करण जो बि ऐलान कयो आहे। उन इहो चयो त ख़ासि तौर ते जेको उनखे जो आज़ाद उम्मीदवार जो खटे हो नादर अकमल लिगारी, उनजे नतीजनि खे हुन जेको आहे बिल्कुलु तौर ते रिजेक्ट करे छॾियो आहे। ऐं बारी पिताफ़ी इहो बि चयो आहे त जेके ख़ासि तौर ते जेके पीपल्स पार्टी सां लाॻापियल जेके हींअर उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि, ख़ालिद खान या अलीगोर खान उमर, उन्हनि मथां इल्ज़ाम लॻायो आहे त उन्हनि जी साज़िश ते सभु कुझु कयो वियो आहे। पर ॿिए पासे वरी इहो चयो आहे त हितां जी इंतज़ामिया ख़ासि तौर ते DC थोरो जो SSP उहे जेके DRO उहे भर दुर थियल हुया ऐं उन चयो थी समूरा जेके नतीजा आहिनि उनखे मां रद्द कया थो पियो। मामले ते मां अदालत जो दरवाज़ो खड़काईंदुसि, ट्रिब्यूनल वेंदुसि, इलेक्शन कमीशन में वेंदुसि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी लतीफ़ बसीर तफ़सील ॾियण जे लाइ।